अस्सलाम वालेकुम दोस्तों, सिंधी चाइनीज़ अकेडमी में तव्हांखे वेलकम। दोस्तों, अॼु जेको लेसन आहे उहो टाइम जे बारे में आहे, या आउं चवां चाइनीज़ टाइम जे बारे में आहे। मतिलबु चाइनीज़ जेके माण्हू आहिनि उहो टाइम खे कीअं था पढ़नि। त आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त चाइनीज़ लैंग्वेज जो पहिरियों वर्ड आहे शिचियन। शिचियन मतिलबु टाइम, इंग्लिश में जी मीनिंग थींदी टाइम ऐं सिंधी में मीनिंग थींदी वक़्तु। नंबर 2 ते जेको वर्ड आहे चाइनीज़ जो दियन। दियन मतिलबु इंग्लिश में जी मीनिंग थींदी ओ कलाक ऐं सिंधी में जी मीनिंग थींदी वॻे ऐं या कलाक, या उर्दू जे हिसाब सां पाण चऊं बजे। चाहे सवली इन जी मीनिंग थींदी वॻे। नंबर 3 ते वर्ड आहे फन। फन मतिलबु मिंट। चाइनीज़ जो जेको वर्ड आहे नंबर 3 ते आहे फन। फन मतिलबु मिंट। उनखां पोइ लास्ट जेको वर्ड आहे मियाओ। मियाओ मियाओ मतिलबु सेकंड। उनखां पोइ पाण पढ़ंदासीं चाइनीज़ जो वर्ड आहे पान। पान मतिलबु हाफ, सिंधी मीनिंग थींदी अधु। या पान दियन मतिलबु अधु कलाक। दियन मतिलबु कलाक, पान मतिलबु अधु। पान दियन मतिलबु अधु कलाक, या आउं चवां पान मतिलबु अधु। उनखां पोइ जेको वर्ड आहे ख। ख मतिलबु चोथों हिसो। जेको 60 मिंट आहिनि हिकु कलाक में, उनजो चोथों हिसो क्वार्टर आहे, उनखे पाण चवंदासीं ख। नंबर 3 ते आहे ज़ाओशंग। ज़ाओशंग मतिलबु मॉर्निंग, या इन जी सिंधी मीनिंग थींदी सुबुह। ज़ाओशंग सुबुह। उनखां पोइ जेको वर्ड आहे शांगवू। शांगवू मतिलबु बिफोर नोन, मंझंदि खां अॻु में। शांगवू, या पाण चऊं मंझंदि खां अॻु वारो जेको टाइम आहे उनमें इस्तेमालु थींदो चाइनीज़ वर्ड शांगवू। शांगवू। उनखां पोइ जेको वर्ड आहे जोंगवू। जोंगवू मतिलबु मंझंदि। जोंगवू। उनखां पोइ आहे वर्ड श्याओ। श्याओ मतिलबु आफ्टरनून, मंझंदि खां पोइ वारो टाइम। श्याओ आफ्टरनून। उनखां पोइ पाण पढ़ंदासीं त शाम खे चाइनीज़ में छा चयो वेंदो आहे वानशंग। वानशंग मतिलबु इवनिंग। वानशंग। वानशंग मतिलबु इवनिंग, शाम। उनखां पोइ आहे वर्ड ये मतिलबु नाइट, राति। ये। उनखां पोइ पाण इंग्लिश में ॿुधाईंदा आहियूं वाट टाइम इज़ इट नाउ। त इन जो मीनिंग थींदी, या चाइनीज़ में इन जो जेको वर्ड इस्तेमालु थींदो शियन ज़ाए। शियन ज़ाए चिदियन। शियन ज़ाए चिदियन मतिलबु हाणे केतिरा वॻा आहिनि, या हाणे केतिरा कलाक आहिनि। या पाण चाइनीज़ में पुछा कयूं त हींअर केतिरो टाइम थियो आहे, त उन लाइ चाइनीज़ वर्ड इस्तेमालु कंदासीं शियन ज़ाए चिदियन। शियन ज़ाए चिदियन। ऐं हाणे पाण इन जे जवाब जे लाइ जेको इस्तेमालु कंदासीं, जीअं मिसाल तौरु इंग्लिश में लिखियो पियो आहे इट इज़ डैश ओ क्लाक, इट इज़ 2 ओ क्लाक, या इट इज़ 3 ओ क्लाक। त हाणे पाण पढ़ंदासीं चाइनीज़ में, त इनखे चवंदा आहिनि शियन ज़ाए डैश दियन। हाणे एतिरा कलाक वॻा आहिनि, या हाणे एतिरा थिया आहिनि, एतिरा कलाक थिया आहिनि। त इन जो पाण हाणे इस्तेमालु कंदासीं काउंटिंग मतिलबु नंबर, जेके पाण चऊं मिसाल तौरु शियन ज़ाए सैन दियन मतिलबु हाणे 3 वॻा आहिनि। शियन ज़ाए अर्दियन हाणे 2 वॻा आहिनि। त दोस्तों, तव्हांखे आउं ॿुधायां त अॼु जो लेसन तव्हांखे टाइम जे बारे में कीअं लॻो। उमेदु आहे त तव्हांखे बिल्कुलु सम्झ में अची वियो हूंदो। त मुंहिंजे चैनल सिंधी चाइनीज़ अकेडमी खे सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन खे प्रेस कंदा। मिलंदासीं हिकु नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़। शुक्रिया।